शेख बंद जे अंदरि 5 पोलिंग स्टेशनूं आहिनि। हिन ओल्ड शेख बंद जे अंदरि सिर्फ़ 5 पोलिंग स्टेशनूं आहिनि। कंडो चाचड़, मोहम्मद अली चाचड़, वॾेरो ख़ैर मोहम्मद चाचड़, निहाल चाचड़, इस्लाम चाचड़, पंहिंजो इस्माइल चाचड़, दुर मोहम्मद चाचड़, ख़ालिक नूर चाचड़, रेस इब्राहिम चाचड़ ऐं उन सां गॾु रहमत अली चाचड़। ऐं तमामु वॾी पोलिंग स्टेशनूं आहिनि। हिन सां मेहार ॻोठ ख़ालिक नूर चाचड़, इहे सभई पोलिंग जेको आहे न, सभई माण्हू पीपल्स पार्टी खे वोट कंदा आहिनि। हीअ सभई माण्हू उन पीपल्स पार्टी में राजा खान हुजे त बि वोट कंदा आहिनि, उन पीपल्स पार्टी में सरदार मोहम्मद खान हुजे उनखे वोट कंदा आहिनि, उन पीपल्स पार्टी में जाम इकराम खान साहिब हुजे उनखे वोट कंदा आहिनि, उन पीपल्स पार्टी में जाम सिफला साहिब हुजे उनखे वोट कंदा आहिनि, उन पीपल्स पार्टी खे जाम आसिफ रज़ा खान हुजे उनखे वोट कंदा आहिनि, उन पीपल्स पार्टी में साईं कादर खान धारेजो साहिब हुजे उनखे वोट कंदा आहिनि। हीअ सभु माण्हू कॾहिं बि ॿिए कंहिं पार्टी खे वोट न कयो आहे। वाहिद ही 7-8 पोलिंगियूं आहिनि हिन शेख बंद जूं, जेके 8-9 पोलिंगियूं आहिनि, इन मां जेको मुखालिफ़ धुर हूंदी आहे पीपल्स पार्टी वारा उनखे 0 वोट पवंदो आहे। इहो हिकिड़ो चैलेंज आहे। कॾहिं बि इन्हनि माण्हुनि पीपल्स पार्टी खे सपोर्ट न कया। हाणे असीं जाम इकराम साहिब खे, जाम सिफला खान साहिब खे, जाम इकराम साहिब खे, जाम सिफला खान साहिब खे, जाम आसिफ रज़ा खान खे, जाम कादर खान साहिब खे अपील था कयूं हीउ वोट सॼई पीपल्स पार्टी कयो आहे ऐं तव्हांखे वोट ॾिनो आहे। तव्हां जंहिंजे लाइ पाण न बीठा आहियो, चयो अथव त उनखे वोट कयो अथव। जेकॾहिं तव्हां पाण सीट ते न बीठा आहियो, तव्हां चयो आहे हिनखे वोट कयो त उनखे वोट मिलियो आहे। सो हाणे असीं अपील था कयूं त महिरबानी करे हीउ जेको लखे माण्हू ऐं हज़ारे माण्हुनि जो जेको रोज़गार आहे, लखे माण्हू जेके रोज़ी जे लॻल आहिनि, अॼु इन्हनि जो ॿियो कुझु बि नथा कनि, ॿियो को मुतालबो कोन्हे, सिर्फ़ु हीउ शेख बंद ठाहे ॾियो ताकी हुनजो जेको फ़सुलु हिन वक़्तु अंदरि कचे में फासी चुको आहे ऐं जेको आहे उहो फ़सुलु पंहिंजो शुगर मिल ताईं पहुचाइनि, जीअं हुनजो रोज़गार ज़रिए थिए। न ही गैस था घुरनि, न ही रोड था घुरनि, न ही बिजली था घुरनि, न ही नौकिरी था घुरनि, कुझु बि नथा घुरनि। हिकिड़ो ई इज्तिमाही मुतालबो आहे सभिनी जो, हीअ 9-10 पोलिंगियूं जेकियूं आहिनि, हीअ जेको 9-10 पोलिंगियूं आहिनि, 9-10 पोलिंग जे माण्हुनि जो हिकिड़ो मुतालबो आहे या मां जेको आहे सो जाम इकराम साहिब खे त हीउ बंदि ठाराए ॾियो ताकी जेको हीउ तव्हां कमु ॾिसो था साम्हूं, तव्हां साईं कैमरा कजो। हीउ जेको कमु आहे हीउ हलियो वियो सलाम चाचड़ ताईं, गेमड़ ताईं हलियो वियो। हीअ जेके चाचड़नि जा कम आहिनि, इन जो हिकिड़ो मुतालबो आहे त असांखे हीउ जेको बंदि आहे विझराए ॾियो त जीअं असां पंहिंजो फ़सुलु जेको आहे शुगर मिल ते पहुचाए पंहिंजो रोज़गार कयूं। ऐं हीउ सभिनी जो मुतालबो ऐं सभिनी पारां कयां पियो, सभिनी चाचड़ बिरादरी पारां मुतालबो थो कयां। हीउ सभिनी चाचड़ बिरादरियुनि जो हिकिड़ो ई आहे। ऐं हीउ जेकॾहिं प्राइवेटली ठाहींदा त एतिरी सघ न आहे, प्राइवेट नथा ठाराए सघनि। सरकार DC साहिब खे चओ, सेक्रेटरी इरिगेशन खे चओ ऐं लोकल गवर्नमेंट खे चओ, किथां बि असांखे बंदि ठाराए ॾियो ताकी माण्हुनि जो हिन वक़्तु बुरी तरह जो शिकार आहिनि ऐं सभिनी जी नज़रूं अवां में आहिनि। ऐं असां उमेद था कयूं त चाचड़ बिरादरी खे जीअं तव्हां पहिरीं ख़िदमत कई आहे, रोड रस्ता, स्कूल, अस्पतालूं ऐं नौकिरी ॾिननि, हाणे बि चाचड़ जो गॾियल मुतालबो आहे। इंशाअल्लाह जान इकराम साहिब, असांखे उमेद आहे त तव्हां इहे सभु कराईंदव। अस्सलाम वालेकुम।